अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण वकील भी आहिनि ऐं रिनोड राइटर। He was associated with various political parties, including Amanullah Sheikh Sahab. काई साहब महिरबानी करे मूंखे किताब मोकिलियो ऐं जॾहिं ते किताब जे पहिरें पेज ते मूं पढ़ियो त डेडिकेटेड टू सैयद सरदार अली शाह त मूंखे हिकदमि सरदार अली शाह मिनिस्टर ज़हन में अची वियो त काजी साहब इन काॾे वियो। पर पोइ पढ़ियुमि त लेट पोइ सम्झ में ॻाल्हि आई त महिराण जो एडिटर सरदार अली शाह 73 में असां जॾहिं यूनिवर्सिटीअ में आइन जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयोसीं हफ़ीज़ पीरज़ादे जे ख़िलाफ़ु या आइन जे ख़िलाफ़ु त हुन में असां रस्टिकेट थियासीं। पोइ कंहिं बि अख़बार सिंधीअ जुरत न कई हुई त असांजे फ़ाइदे में लिखे सवाइ महिराण अख़बार लिखियो उनजे करे सरदार अली शाह DPR में असां सां गॾु अची वेठो ऐं आलीशान माण्हू हो। हिकु ॻाल्हि हुनखे हूंदी त असांखे हड़नी खे नास्तक लफ़्ज़ मुंहिंजे ख़्याल में मोहतातन थो ॻाल्हायां त वरी फतवा न अचे। उहो असांखे इहो सम्झंदो उनजे बावजूद बि असां सां मुहबत कंदो। इहे माण्हू जेके आहिनि उहे सरदार अली शाह आहिनि। अॼोके सरदार अली शाह में इहो फ़र्क़ु आहे। साहिब ही किताब ते थो अचां पियो। जॾहिं पाण मूंखे किताब इहो मोकिलियो त मां हमेशह ॾिसंदो आहियां त हिन में टॉपिक्स कहिड़ा आहिनि ऐं जॾहिं ॾही टॉपिक्स मूं ॾिठा त इहे मुंहिंजे लाइ कशिश ऐं काई साहब जन हूअं बि मूं ते महिरबान रहिया आहिनि। पंहिंजे हिकिड़े किताब जो मूंखे मुहाब लिखण जो बि शर्फ़ अदा कयो। सुबुह ख़ुदि मुख़्तियारीअ ते किताब काई साहब मां जॾहिं हुन किताब इन्हनि खे ॾिसी वियुमि उन खां पोइ मूं पढ़णु शुरू कयो ऐं उन में किताब में उहे हड़ई ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे लाइ ज़रूरी आहे। अॼु जॾहिं मां ॻाल्हायां थो तॾहिं 21वीं सदीअ ते थो ॻाल्हायां। अॼु असां 20वीं सदीअ जा माण्हू न आहियूं, 21वीं सदीअ जा माण्हू ऐं उन में लेखक जो शान इहो हूंदो आहे त लेखक रुॻो आहिस्ते समुंड वांगुरु न वहंदो आहे पर उन में कंट्रावर्सीज़ बि पैदा कंदो आहे, उन में तज़ाद बि पैदा कंदो आहे जीअं माण्हू खे सोचण लाइ मजबूर कनि त तज़ादनि में जे अंदरि कहिड़ा तज़ाद आहिनि जेके ॻोल्हे अचनि। ऐं तंहिंजे करे आउं सम्झां थो पियो त इहे ॾह जेके मज़मून आहिनि वाक़िअतनि हैसियत था रखनि पिया। हाणे मां ॿिए पासे थो अचां एज़ अ पॉलिटिकल वर्कर। पाकिस्तान जी जीअं मखदूम साहब चयो त इनखे मां परसूं थो कयां त पाकिस्तान जी बदबख़्ती आहे त पाकिस्तान में पहिरें ॾींहुं को बि सिस्टम लागू न थियो ऐं जना साहब जी आमरियत हिन मुल्क खे खाई वई। हिंदुस्तान जो हिकिड़े दोस्त हिते ज़िक्र कयो हिंदुस्तान में जेके बि आया इक़्तिदार में उहे क़ुर्बानियूं ॾेई आया हुआ। असां वटि जेको ही जेको मुल्क हो सो पंहिंजनि असाबनि सगोरनि असांखे तोहफ़े में ॾिनो ऐं जेको अॻ में काहिरान हुन तइ करे छॾियो। छाकाणि त हिन मुल्क में जिन क़ुर्बानी ॾिनी GM सैद थियो, ख़ान गफ़ार थियो, अब्दुल समद अचकज़ई थियो, इहे सभई वधारनि जी लिस्ट में हलिया विया। हिन वक़्तु पाकिस्तान में 3 क़िस्मनि जूं शयूं कमु थियूं कनि पियूं। हिकिड़ो आहे फेटफुल ट्रायंगल, ॿियो आहे फ्रूटफुल ट्रायंगल। फेटफुल ट्रायंगल जेको आहे उन में अवांजी इलियट क्लास जॾहिं मां चवां थो त उहे ख़ानदान जेके 75-76 सालनि खां 19वीं सदीअ खां हिन मुल्क ते हचाऊं थी वेठा आहिनि जान छॾण लाइ तयारु कोन्हे। उन में ख़ानदान दर ख़ानदान ऐं ख़ानदान में माण्हू उहे था अॻिते आणनि जिन खे इहा ई ख़बर कान्हे का त बेदा जेके आहिनि मार्केट में किलो जे हिसाब सां मिलंदा आहिनि या दर्जन जे हिसाब सां मिलंदा आहिनि। जॾहिं क़ौम परस्त थोरो गोड़ कंदा आहिनि त हिकदमि सभई क़ौम परस्त।
सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो खां हेठि ईंदा कोन। ताज़ो बजट जे इजलास में जेका मज़ाक कई अथऊं त बजट ते ॻाल्हाइण जे बजाए हिक ॿिए जे ख़िलाफ़ शाम ग़रीबा पढ़ी अथऊं। आउं सम्झां थो त इहो MQ में पीपल्स पार्टी गॾियल साज़िश अमल हो। बजट ते बहस न थिए छो त बजट त अॻ में चीफ मिनिस्टर साहब जेको आहे मर्कज़ जे हवाले करे चुको आहे 365 अरब ॾेई, ऐं उन ते बि इहो त डार चयो त बाबा इहो 3 सालनि जी एग्रीमेंट आहे। कॾहिं को दुनिया में ईअं थियो आहे त जेके फेडरेटिंग यूनिट्स हूंदा आहिनि उहे मर्कज़ खे हलाइण लाइ ॾींदा आहिनि या मर्कज़ उन्हनि खे मदद कंदो आहे। ही उबती गंगा थी वहे पई। छो थी वहे पई? छाकाणि त अव्हांजे मुल्क ते उहे क़ाबिज़ धुरियूं आहिनि जेके सिर्फ़ु चाहिनि थियूं कयूं असां मुंहिंजी पुॼाए पीर ॿियनि जी पटिजाए पार। पाकिस्तान ऐं असांजी सियासत, मां जॾहिं असांजी सियासत थो चवां तॾहिं मां पाण खे बि उन में शामिलु थो कयां, मां पाण खे ॿाहिरि नथो कयां। असांजी सियासत जेका आहे उहा हिकिड़ो नातर वारियूं गोलियूं ॾियणु, मूमल वारो चरखो करण खां उन खां ॿाहिरि निकिरे कोन। के था सम्झनि पिया त आज़ादी अचे थी पई। मां मञां थो आज़ादी मुंहिंजो हक़ु आहे, मुंहिंजो आज़ादी हक़ु आहे। मूंखे पाकिस्तान फ़तेह न कयो आहे, न को आउं पाकिस्तान खे पैदा कंदड़ आहियां। मूंखे पाकिस्तान पैदा न कयो। टेक इट ग्रांटेड पाकिस्तान वञे थो पियो ऐं उन जी जॻह ते नई सिंध थी अचे पई। उन नई सिंध में त इहे ईंदा जेके वेठा आहिनि तख़्तनि ते, तख़्त घणी बढ़िया। पार्टीशन जो तजुर्बो आहे। हितां सिंधी हिंदू मिडिल क्लास लॾे वियो, उन जी जॻह ते उहे माण्हू आया जिन कराचीअ खे सिंध खां धार कयो, जिन जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट सां साथ ॾेई सिंधी ऐं सिंधी लफ़्ज़ मतरूब कराए छॾियो। तंहिं करे जेसि ताईं उहा चेंज नथी अचे पई, उहा चेंज कीअं ईंदी? जंहिं मां अचां थो फ्रूट कीअं थींदो आहे। अंग्रेज़ी में पहाको आहे त चैरिटी बिगिन्स फ्रॉम द होम। मां अॻ में पाण ॾिसां त मां छा थो कयां। मां वाइज़ थो कयां, तबलीगूं थो कयां या को अमल बि थो कयां। हमेशह जॾहिं सियासत पंहिंजे ज़वाल ते पहुचंदी आहे तॾहिं उनजी रिप्लेसमेंट पैदा थींदी आहे। उहा फ्रूटफुल रिप्लेसमेंट इहा थी पैदा थिए त हिन मुल्क जो मुस्तक़बिल, हिन सिंध जो मुस्तक़बिल 21वीं सदीअ में हिकिड़े कलतार सां गंढियल आहे। उन कलतार जो नालो आहे जमहूरियत। बदकिस्मती सां पाकिस्तान में फेडरल पार्टियूं हुजनि या असांजूं सूबाई पार्टियूं हुजनि, उन वटि जमहूरियत नाले मात्र बि कोन्हे। जमहूरियत कंहिंजी ज़रूरत हूंदी आहे? जमहूरियत ज़रूरत हूंदी आहे अराइज़िंग मिडिल क्लास। जेको मिडिल क्लास हूंदो आहे उहो मुतबादिल थींदो आहे। उहो कीअं थींदो आहे त जेकॾहिं उहो रिप्लेसमेंट थो करे पियो त उन सां गॾो गॾु ॿ शयूं उन फ्रूट क्लास लाइ ज़रूरी। हिकिड़ी आहे डेमोक्रेसी अर्ज़ु करे वियुमि, ॿियो आहे रिफॉर्म्स। रिफॉर्म्स करण खां सवाइ न। मां रिफॉर्म्स जी ॻाल्हि ते हिकिड़ो तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां। इंडिया में जॾहिं कांग्रेस इक़्तिदार में आई त उन्हनि हिकदमि लैंड रिफॉर्म्स आणे छॾिया। हिकदमि लैंड रिफॉर्म्स आणे। जिना साहब जे ॾाढो फाइल वियो त जिना साहब हुनखे हीअं करे फिटी कयो, इट इज़ रुबिश जाम। कंहिंखे मज़बूत करिणो, फ्यूडल क्लास खे मज़बूत करिणो। तंहिंजे करे हिन वक़्तु सिंध छा पाकिस्तान जी ॻिचीअ में जेको आहे फ्यूडल क्लास पियल आहे। ऐं फ्यूडल क्लास ऐं टी ॻाल्हि जेका फ्रूटफुल में थी अचे पई, सा थी अचे तव्हांजी ऑटोनॉमी। पाकिस्तान कंहिं सूबे, सिंध सूबो न आहे। सिंध वफ़ाक़ी वहदत में शामिल हिकिड़ी जुदा एंटिटी आहे। बलूचिस्तान आहे, पंजाब आहे ऐं KPK आहे। इहे एंटिटीज़ आहिनि, इहे पाकिस्तान जा ख़ालिक ऐं मालिक आहिनि। इहो सम्झणु खपे। जेसि ताईं हिते तव्हां ऑटोनॉमी जो मसइलो हल नथा कयो, ऐं ऑटोनॉमी कंहिं हद ताईं राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जंहिंजा UNO में तव्हां सिग्नेटरी आहे। हाणे इहा कीअं थींदी? इहा थींदी त मिडिल क्लास हुनजी रिप्लेसमेंट कंदो। मिडिल क्लास आहे, हा मिडिल क्लास ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो सूडो मिडिल क्लास आहे, ॿियो जेन्युइन मिडिल क्लास।
सूडो मिडिल क्लास आहे जेको चवंदा अदा छा कयां, ॿारनि जे लाइ गुज़र सफ़र करिणो आहे, पोइ इन जे आॾो बीहणो आहे। पोइ मूंखे हिकिड़े हम टीवीअ ते मूं हिकिड़ो ड्रामो ॾिठो, मूंखे इश्क वग़ैरह का ईअं हुयुसि नालो, पर मूंखे ॾाढो ड्रामो वणियो, जो मेन पॉलिटिकल ड्रामो। उन में हीरो थो चए त तूं माईअ खे थो चए तूं छा थींदी, चए मां CSS ऑफिसर थींदुमि। चए छा थींदी, चए कमिश्नर थींदुमि। चए कमिश्नर थिए, सेक्रेटरी थिए, चीफ सेक्रेटरी थिए, आख़िर तोखे आङूठे छाप मिनिस्टर जे आॾो बीहणो पवंदो। इहो हिन मुआशिरे जो अलमियो आहे, इहो हिन मुआशिरे जो अलमियो आहे। हाणे आख़िरी ॻाल्हि त इहा रिप्लेसमेंट थींदी की, इहा रिप्लेसमेंट अॻ में ई थी चुकी आहे, उनखे असां चैनलाइज़ न करे सघिया। उहो सिंध पाण मुरादो, जंहिंखे ख़ुदिरू लफ़्ज़ बि चइबो आहे, उहो ॿ में करे ॾेखारियो त मां कीअं रेज़िस्ट करे थो सघां। उन में केरु वेठो तव्हांजो, उन में अव्हांजो लोअर मिडिल क्लास वेठो, उन में कारनि कोटनि वारा जेके वेठा, लोअर मिडिल क्लास वेठो, इहो उभरे पियो, तव्हां हिनखे रोके नथा सघो पिया। ऐं सिंधियुनि जो कमाल ॾिसो, 40,000 गाॾियूं बीहजी वयूं, कंहिंजो कख बि न भॻऊं, सभिनी खे मानियूं खारायूं, ऐं जॾहिं इस्लामाबाद जूं वायूं बताल थियूं, उन खां पोइ सरेंडर कयो। जेकॾहिं तारीख़ में असां में हिमत हूंदी, जुरत हूंदी, त सभिनी खे असां सरेंडर कराए था सघूं। ऐं सम्झो त इहो बबरलो वारो वाक़ियो इस्टेब्लिशमेंट ख़बरदार थो करे त रस्ता हीअं बि बंदि कबा आहिनि। रुगो हिमत करण जी ज़रूरत आहे, रुगो हिमत करण जी ज़रूरत आहे, पार्टिसिपेशन करण जी आहे। तव्हांखे असांखे गॾिजी न्यू पॉलिटिकल अल्टरनेट पैदा करिणो आहे। हिन इलियट क्लास मां, हिन इडियट क्लास मां जान छॾाइण जे लाइ, या उन सां गॾु सहकारी घुरनि। तव्हांजी महिरबानी। Thank you very much.